छा नाला कया तव्हांजी शादी थियल आहे ना पप्पो फोन कर पुट के मुला के फोन कर मुला के फोन कर शादी ना चल मुला के फोन कर 5-10 कोर में जो देगियो 10 खन बिरयानियो कला तक जो ऑर्डर दई छडेस बस काट बिराए छड बस समझ दी कर जिंदगी अकेली केतरो गुजारी दिया प्लीज तू थोरो तवज्जो दे दुनिया में आई है त के कम अच ये ये अकेलो मतलब त जी हाने ये अकेलो घर में चंगो लगे ही न तो से शादी करे के मतलब अल्लाह खुदा न खासा ये फटकी मरी पवन तो के शादी कर न छो मुंह के चटी लगला म पंचर आ छाया पंचर ना तो मैं आए जाने को मानू कैसे तो शादी करे चले तो कोनी पिंडड़ वाली है ना उनन मन में छे जीवन की शादी करे मां मगाद मां मन्या तो त मुंजी तो सा मोहब्बत है मोहब्बत है हाजी मोहब्बत मुखे प्लीज थोरो प्लीज गाला जो मुखे मुझे मोहब्बत इजी लोड कराया है 2 मिनट खत्म थे तो बुधाई हां मां मन्या तो त मुंजी ता सा मोहब्बत है पर मुझो गुजारो हूं मोबाइल जी गेम ते जेकी नागवारी है उन ते भी थी वेंदो को मसलो ना मां राजी हर हाल में जे तू चवंदी हूं मां कंदो मां पाजे वादो तो कया शकूर है रफीक जो वादो केड़ो शकूर भाई जेके पुटे जमदा उन जा नाला रखी छे चेरे तो कोने हिन जी जिंदगी किस्मत भी उन लूटे जी उबती रांद वांगुर तो नांगारी जेको माण्हू 99 ता वापस करंदो आहे हर दफे जने भी कान का छोकरी सेट तो करे ना वो तो एड़ी ने के बुराई ना ना अल्लाह न करे मां तो कदे भी सेट कोन थी ना खुदा न खास पर तू ते नथो चाहे ना तू ते चवे ही न तो तू ते कदे जिंदगी चार भाई कदे इन तरह की पाण ते न कहिए पर पाजे चाचे जो तो घट में घट सोचो अकेलो घुमंदो तो हर को तू करे तो चबारा तो दे ये शुक्र कर हेड़ी किस्म जी खूबसूरत किस्म जी छोकरी हुते प्रोग्राम में अचाई घर में चे बेन तू ता चाहे था ती मेहमान न अचन मेहमान चाहे था ती रहमतू हली वने न जेके मेहमानन के असा पांजो कयो फॉर एवर चबारा कटे थी मुके तुझे सुठी गाली थी लगा चलो पर प्लीज बिहाइंड मी इंग्लिश अला छा मना वा सॉरी मां मुझे गलती है एड़ा बिया भी वठी मां एकड़ी बात मुझे सच्ची बुझायो ता जो आइडियल केरा मुझे आइडियल बस आए एकड़ो सुठो नालो खनो उन में केड़ी क्वालिटी हुजे छा हो जम खपेस बस वफादार हुजे ये एंगल भी दिसो हे केट वाट भी कर केट वाट खुसरो ने खपे मारू खपे हर्ष ता प्लीज छडो हे दुश्मन है त चाहिदो न त असा बह को थियो छो थियो हरु भरु थियो एक चंपो कने न याद कने उते वनी किरंदे एडी गाली तो आइडियल जी गाल पे हली आइडियल जी हलाओ पियो मुझे पप्पू मुके ड्राई तो सजे कम के मां ठाया तो आइडियल तो प्लीज रिक्वेस्ट भी भाई आइडियल बस सुठो इंसान हुजे वफादार हुजे ख्याल करण वारो हुजे सेम टू यू आई सेम टू यू ओए मम्मी भी घर से आए तो में केड़ा भी घर से मुझे छा वने हरू भरू पाई शिकल डिटी दे चिबरा यो असा में बटे दी रोलियो छोकरी गोली भले मुझे छा वने भाई भी भाई थोरो मुके थोरो तवज्जो त जो ना छो ने हरू भरू तवज्जो तारो हे काडी वे तो हे भी आयो त केजे त एडो ला तव इन जी ता के मां गाल बुधाया एने जेका पेरी वाइफ हुई एकड़े दे छा थियो हे जो जी घर में दाखिल थियो तो कावड़ी बैठी है वो सदमे में मरी वई बुधो वो कावड़ी बैठी है ने सी ने धप में मरी वई हुजे न हिन जी मां बड़ी टेक्निक तो बुधाया औरतन से हलंदो किया हे जी घर में दाखिल थियो दाखिल चण सा वो जेका वाइफ हिन जी वो हिन ते कावड़ी बैठी तू के थिंदो मुजी सालगिरह जोडी विसारण वारो के थिंदो तू जो सजो डी मुजी सालगिरह तो मुके विश भी न कियो है तुमको केक न वठी आए त हे एडो टेक्निकली ही ॾिसी करे उनखे तो चे मां जॾहिं बि तोखे ॾिसंदो आहियां मूंखे लॻंदो ई न आहे त का तुंहिंजी उमिरि बि वधे अथी
त हूअ एॾो ख़ुशि थी वई चई मां तव्हां लाइ खीरणी ठाही आहे ॿी त खणी अचां इन क़िस्म जो लाव आहे हिन जी ॻाल्हियुनि में न लॻिजो तव्हां पर त्यार भाई हिकिड़ी तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधाए छॾियां मतां तव्हांखे ख़बर न हुजे त मुंहिंजे पप्पूअ 2 महीना अवल हिकिड़ी ॿी बि शादी कई आहे पप्पू जी मुंहिंजे भाउ वरी कीअं उन शादी कई जीअं शादी कई कमरे में पंहिंजी ज़ाल सां वेठो हथ में ॾेई करे मां ईअं वेठा ईअं ॻाल्हाइनि ई पिया त दरवाज़ो खड़कियो ऐं आवाज़ आयो पप्पू डुक छापो लॻो थी मां गवाह आहियां जेकॾहिं हे मुंहिंजो घर जी ॻाल्हि पर्दे में न रखंदो ढक न ॾींदो त मां बि न रखंदो हिन जे घर में छड़ो चंपल पिया शरीर खुलियल 100 जी स्पीड ते